जी बिल्कुल, हैदराबाद में सब का वॾो मेलो लॻो जेका सिंध सूफ़ी मेलो 6, 7 ऐं 8 डिसंबर ते हैदराबाद जे सिंध म्यूज़ियम में लगायो वियो, जंहिंमें पंहिंजा फनकार अची पंहिंजे फन जो मुज़ाहिरो कंदा। अॼु 6 तारीख़ असां मौजूदु आहियूं सिंध सूफ़ी मेले सिंध म्यूज़ियम में। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं आहिनि प्रोग्राम जे हवाले सां, उन्हनि जा छा चवण आहे। अच्छा, सिंध सूफ़ी मेले में तव्हांखे मज़ो आयो आहे? जी इलाही मज़ो आयो। घणा ॾींहं लॻंदो आहे सिंध सूफ़ी मेलो? ये 3 ॾींहं लॻंदो आहे। अच्छा, तव्हां ॿियनि खे इनवाइट करणु चाहियो था सिंध सूफ़ी मेले में अचनि या? हाँ। अच्छा, तव्हां पढ़ंदा आहियो पाण? जी। कहिड़े क्लास में? मां 6th क्लास में पढ़ंदी आहियां। तव्हांजो नालो छा आहे? मोहम्मद अहमद। सिंध सूफ़ी मेले में मज़ो आहे? हाँ, इलाही मज़ो आयो। अच्छा, तव्हांखे घुमण में मज़ो आयो? हाँ। छा मज़ो आयो ॿुधायो? मूंखे घुमण में इलाही शयुनि में मज़ो आयो। अच्छा, पढ़ंदा आहियो तव्हां? हाँ। कहिड़े क्लास में? 2A। नसरुल्लाह बलोच, प्रोफेशनल आर्टिस्ट। जैसा हींअर एग्ज़िबिशन में बीठा आहियूं, मीर रक़्सम जे उनवान सां असां ही एग्ज़िबिशन अरेंज कई, जंहिंमें मुख़्तलिफ़ आर्टिस्टनि हिस्सो वरितो, जंहिंमें यंगेस्ट आर्टिस्ट बि हुआ, सीनियर आर्टिस्ट बि हुआ, सिंध जा नामवर आर्टिस्ट बि हुआ, जिन मीर रक़्सम जे हवाले सां सूफ़ीज़म ते, तसव्वुफ़ ते, रूहानियत ते सुठियूं पेंटिंगूं पेंट्स करे पब्लिक खे उन्हनि रोशनास करायूं। असांजी पब्लिक जेका आहे उन्हनि पेंटिंग्स खे ॾिठो ऐं तसव्वुफ़ खां उन्हनि खे आगाही मिली ऐं सुठी हिकिड़ी आगाही मिली, सुठो को शोर मिलियो। ऐं हिन दफ़े मेले में ॾिठो वियो आहे त तमामु घणो माण्हुनि जो अंग ऐं असां वटि फीमेल तबिको घणा कोन निकिरंदो आहे, पर हिन दफ़े इहो बि ॾिठो वियो आहे त फीमेल्स बि असां वटि त काफ़ी मेले में शरीक थियूं ऐं नौजवान तबिको बि, स्पेशली जेके यूनिवर्सिटी जा स्टूडेंट्स आहिनि उन्हनि अॻियां वधी करे हिसो वरितो। ऐं नौजवान जेका नस्ल आहे उहा अॻिते वधंदी त असांजो हीउ सिलसिलो दाइम क़ाइमु रहंदो, छो त टियों ही सूफ़ी मेलो आहे। पर मां सम्झां थो त पोयनि 2 मेलनि जी निस्बत हिन में असांखे सुठी जेको आहे सुठो हिकिड़ो रेस्पॉन्स मिलियो आहे ऐं असां इहा उमेद था कयूं त अॻिते हली असांखे हिन में अञा वधीक सुठो रेस्पॉन्स मिलंदो ऐं असां पंहिंजे कल्चर ऐं तहज़ीब खां नौजवान तबिके खे, पंहिंजी क़ौम खे वधीक रोशनास कराईंदासीं ऐं असांजी क़ौम वधी चढ़ी इन में जेको हिसो वठंदी। ऐं हींअर अगरि 20 आर्टिस्ट आहिनि त अॻियां हली इहे 40 आर्टिस्ट थी वेंदा। ऐं जेकॾहिं असां वटि ॿार हींअर 6 स्टेजूं ठहियल आहिनि त इनशाला नेक्स्ट ईयर 12 स्टेजूं हूंदियूं। ऐं असां हुकूमत खां इहा अपील था कयूं त इन मेले खे जेको आहे फाइनेंशियली सपोर्ट करे ताकी हीउ मेलो अञा वधे ऐं विझे। महिरबानी। नेमतुल्लाह खिलजी मुंहिंजो नालो आहे ऐं असां सिंध सूफ़ी मेले जी कोर कमेटी जा मेंबर आहियूं ऐं हीउ 3 साल आहे, 3 भेरो आहे जो असांजे सिंध सूफ़ी मेलो साईं मुनवर मैसर जी सरपरस्तीअ में असां ऑर्गेनाइज़ कंदा रहिया आहियूं, जंहिंमें तव्हां ॾिठो हूंदो त सेट डिज़ाइनिंग खां वठी आर्ट एग्ज़िबिशन ताईं सॼो कमु जेको आहे उहो असांजो आहे। हिन मेले जो जेको कॉन्सेप्ट आहे उहो इहो आहे त सिंध सूफ़ियुनि जी सरज़मीन आहे। हिते तव्हांखे दरगाहूं नज़र ईंदियूं ऐं हिकिड़ो पीसफुल माहौल नज़र ईंदो ऐं सिंध में टेररिज़म कोन्हे। असांजा जेके सिंधी माण्हू आहिनि उहे शुरूअ खां वठी ॾिठो वञे त उहे मुहबत, अमन ऐं भाईचारे जो जेको कॉन्सेप्ट आहे उहो ॾींदा रहिया आहिनि शुरू खां। इन करे हीउ जेको सूफ़ी मेले जो कॉन्सेप्ट तव्हां ॾिठो हूंदो त खोड़ सारा माण्हू हज़ारनि जे तादाद में जेके अचनि था, विज़िट कनि था ऐं उहो हिन खे एप्रिशिएट बि कनि था हिन मेले खे। माना असां वटि सिंध में का अहिड़ी एक्टिविटी आहे कोन जो माण्हू वञे त काॾे वञे। माना हिकिड़ो साह खणण जो जेको कॉन्सेप्ट आहे उहो हिन मेले सां जेको आहे वधीक उजागर थिए थो ऐं हिन में असांजे काफ़ी सारनि आर्टिस्टनि कमु कयो आहे। डॉक्टर ज़ुबैदा आहे, मां बज़ाते ख़ुदि आर्टिस्ट आहियां, सईद मंगी साहिबु आहे जंहिंजो सचल ते कमु आहे ऐं तहमीना सुमराणी आहे, नसरुल्लाह आर्टिस्ट आहे, हुसैन चांडियो ऐं काफ़ी सारा जेके ॿिया कुझु स्टूडेंट्स आहिनि जिन जो कमु डिस्प्ले में रखियलु आहे। असांजी कोशिशि आहे त ईंदड़ साल अञा हिन खां वधीक बहितर नमूने सां असां सूफ़ी मेले खे रचायूं ऐं इनशाला तव्हां ॾिसंदो त हिन सां माहौल में बहितरी अचे थी, माण्हुनि खे तालीम मिले थी। जेके सेशन्स रखियल हूंदा आहिनि सूफ़ी मेले जा, उन में मुख़्तलिफ़ सेशन्स आहिनि, उहे जॾहिं माण्हू ॿुधनि था त उन्हनि खे हिकिड़ो इल्मु जेको आहे उहो मिले थो, रूह जी ग़िज़ा मिले थी ऐं वैरायटी जेका आहे उहा हिननि खे मिले थी। त इहो तमामु ज़रूरी आहे। असां सिंधियुनि जे लाइ, सिंध जे लाइ असांजी हिकिड़ी कोशिशि आहे जेका काविश कयूं पिया
अलाह साईं कामयाबु कंदो सभिनी खे ऐं असांजूं कोशिशूं आहिनि त सुठे खां सुठो ऐं बहितर खां बहितर जेको आहे माहौल माण्हुनि खे प्रोवाइड करे ॾेई सघूं। महिरबानी। रोज़ीना बलोच मां जेको आहे सो सोशल वेलफेयर डिपार्टमेंट सां बि तालुक़ु रखां थी ऐं आर्टिस्ट नसला बलोच मुंहिंजो भाउ बि आहे ऐं उन जूं तस्वीरूं ठहियल लॻल आहिनि। असां हिन एग्ज़िबिशन में हिते फस्ट टाइम ॾिठोसीं त एतिरी सुजागी आई आहे औरतुनि में बि जो माना घरनि मां जेके वेठल औरतूं न निकिरंदियूं हुयूं उहे अॼु असां हिन एग्ज़िबिशन में बि ॾिठियूंसीं। ॾाढो मज़ो आयो ऐं असां इन ई तरीक़े जा इवेंट पंहिंजे शहर में ॾिसणु चाहियूं था। तमामु बहितरीनु माना एजुकेटेड माहौल मिलियो असांखे। महिरबानी। हा असां हिते आयासीं सिंध म्यूज़ियम में पेंटिंग जो प्रोग्राम ॾिसणु एग्ज़िबिशन ॾिसणु आयासीं। असांखे तमामु घणो मज़ो आयो ऐं असां इहे चाहियूं था त इहे प्रोग्राम अहिड़ा थींदा रहनि असांजे सिंध जे मतिलबु उन्हनि शहरनि में थींदा रहनि। हा मुंहिंजो नालो शैनीला चन्ना आहे। मां प्राइमरी टीचर आहियां। ऐं सनम बलोच एज़ अ हाउस वाइफ। माना असांजे हिसाब सां ही सूफ़ी मेलो तमामु सुठो आहे। अहिड़ा इवेंट थियणु घुरिजनि जीअं माण्हुनि खे अप्रोच कनि, ॼाण मिले त अहिड़ा फ़नकार जेके घरनि में वेठल आहिनि उहे ॿाहिरि उभरी अचनि। बसि ही टियों सिंध सूफ़ी मेलो आहे ऐं असां जॾहिं शुरूआति कईसीं त हिकिड़े इन ख़्याल सां त सूफ़ीज़म जे हवाले सां जेके मुख़्तलिफ़ एक्सप्रेशन्स आहिनि उन में लिटरेचर आहे, आर्ट आहे, म्यूज़िक आहे या जेके बि मुख़्तलिफ़ फ़िक्र जा आहिनि उन्हनि खे उजागर कीअं कजे। तो अलहमदिल्ला ही टियों साल आहे ऐं हिन में सभिनी दोस्तनि जी गॾियल हिकिड़ी कोशिशूं आहिनि जंहिंमें मुनर मैसर साहिबु हिन जो सरवाण आहे। उन हमेशह अॻुवाणी करे अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम रचिया आहिनि ऐं हिन साल असांखे ॾाढी ख़ुशी इन करे थी आहे जो इन हिन में नौजवाननि जो तमामु घणो हिन में अमल दख़ल कयो आहे। नौजवान हिन में भैरो बि घणो था वठनि, एप्रिशिएट बि घणो था कनि ऐं हिसो बि घणो था वठनि। मां सम्झा अहिड़े क़िस्म जी शयूं हिकिड़े ट्रू फेस खे सिंध जेके ॿाहिरि ज़ाहिर कंदियूं ऐं इहो ट्रू फेस जेको आहे उहो नौजवान ई आहिनि असांजा जेके अॻिते हली पूरी दुनिया में पंहिंजो हिकिड़ो असांजे मुल्क जे हवाले सां असांजे इलाइक़े जे हवाले सां ओलिया निकिरण जो पैगाम आहे। अलाह जी जेकी वॾाई आहे ऐं उन जे हवाले सां जेके बि असांजी जेके तबियत नेचर आहे असांजो जेको पंहिंजो मिज़ाज आहे उहो ज़ाहिर पियो थिए ऐं मां सम्झां थो त इहे एक्टिविटियूं आहिनि जेके बहितर तरीक़े सां हिकिड़ो पॉज़िटिव पंहिंजो रोल प्ले करे सघनि थियूं। ऐं जामशेरो सिंध यूनिवर्सिटी में तव्हां आर्ट एंड डिज़ाइनिंग जा डायरेक्टर आहियो त तव्हां पंहिंजे स्टूडेंटनि खे सिंध सूफ़ी मेले हिसाब सां हिकिड़ो पैगाम ॾियणु था चाहियो। हा हिन में स्टूडेंट शामिल आहिनि असां गॾु ऐं असल में जंहिं कम जी चवां ॻाल्हि की भई शुरूआति पाण कबी आहे तो असां शुरूआति बि कईसीं अञा त हिन में गॾिया पिया हुआ हर नुमाइश में ॾिसणु था ऐं सभिनी लाइ हिकिड़ो ओपन फोरम आहे। जामशेरो जे नौजवाननि लाइ इहो आहे त हू पंहिंजी जेकी कमिटमेंट आहे सब्जेक्ट सां सभ खां पहिरियां उहा ऐं हुन सां गॾो गॾु पंहिंजूं जेके इख़लाक़ी ज़िम्मेदारियूं आहिनि उनजो मुज़ाहिरो कनि ऐं अहिड़े क़िस्म जे प्रोग्रामनि में अचनि त डिसिप्लिन जो मुज़ाहिरो कनि छो त हितां सुञाती वेंदी आहे क़ौम त उहे एॾे सारे हज़ारे लखनि तादाद गॾु था अचनि पर डिसिप्लिन में थियनि था। मां सम्झां थो त काफ़ी बहितरी थी आहे ऐं ईंदड़ वक़्त में अञा वधीक सुठी उमेद आहे त नौजवान अञा वधीक ज़िम्मेदारी सां पंहिंजी क़ौम खे पंहिंजे पाण खे पंहिंजे टैलेंट खे पंहिंजी क़ाबिलियत खे ज़ाहिर करे ऐं पंहिंजो नालो रोशन करे। सिंध सूफ़ी मेलो हुअं त 3 ॾींहं लॻो आहे, अॼु हुनजो आख़िरी ॾींहुं आहे। हिन हवाले सां तव्हां त 3 ॾींहं हिते आया आहियो, तव्हांखे कीअं महसूसु थियो? मां उहा ई ॻाल्हि कयां हिकिड़ी असांखे पूरी उमेद आहियूं, हमेशह रहिया आहियूं, हाणे बि आहियूं ऐं अलहमदिल्ला हीअ जेकी पंहिंजी नौजवाननि जी जेकी अचु वञु थी आहे उन्हनि जेको असां सां ॻाल्हायो आहे मुख़्तलिफ़ पंहिंजे हिकिड़ो इज़हार कयो आहे उहो ॾाढो सुठो आहे। उन में लॻे थो त ईंदड़ जेको नसुल आहे असांजो उहो पंहिंजे ट्रेडिशन सां कल्चर सां आइडेंटिटी सां काफ़ी माना उन सां हिकिड़ी कनेक्शन ठही वई आहे जेकी ॾाढी सुठी साइन आहे। कल्चर ड्रेस पिया थियनि, ॿियूं शयूं पियूं थियनि त हीअ अहिड़े क़िस्म जो वरी सूफ़ी इवेंट जेको आहे उन में अञा वधीक हिकिड़ी ॿी हिन में हिकिड़ी थीम हिन में अची वई ऐं किताब वठनि पिया, ॿार पढ़नि पिया, कलाम ॿुधनि पिया, डिस्कशन कनि पिया, हीअ पंहिंजी कंपनियुनि में ॻाल्हाइनि था त शाबिल की मिठाई जे हवाले सां ॻाल्हि ॿोल थिए थी, सचल सरमस जे हवाले सां ॻाल्हि ॿोल थिए थी, कलर शहबाज़ जे हवाले सां थिए थी, कलाम ॿुधनि था। त इहे जेको आलम जे लाइ हिकिड़ो पैगाम आहे सूफ़िया करम जो दुनिया जे लाइ आहे उहो मां सम्झां थो हिकिड़ो अमन जो आहे, भाईचारे जो आहे, ॿधीअ जो आहे, एके जो आहे, इंसानियत जो आहे ऐं जंहिं इंसानियत जो पैगाम सम्झो मां सम्झां थो उहा क़ौम कॾहिं बि
पोइ कोन थींदी। इंसानियत हिकिड़ी शइ आहे जेकी तव्हांखे सुरखुरू कंदी हिते बि अलाह वटि बि। मां इहा ई सूफ़ी ॻाल्हि कनि था त सभ खां पहिरियों त इंसान जी हिकिड़ी क़दुरु कयो, इंसान जेको ख़ुदा जी तख़लीक़ आहे उनजी वॾी अहमियत आहे। तो मुंहिंजी सभिनी खे इहा ई दुआ बि आहे त उहे पंहिंजनि शयुनि खे सम्झनि, पंहिंजे सदियुनि पुराणी जेकी तहज़ीबुनि खे ॾिसनि, पंहिंजे उलमा अकराम जो ओलियान जो जेको बि पैगाम आहे उन जेके कॉन्सेप्ट्स आहिनि उहे सम्झा काफ़ी मसइला हिन जा हल थी था। ऐं जेके ॿिया ॾिसनि था नी हिननि खे पंहिंजी धरती मां शयूं मिलंदियूं, छो त हीअ असांजी धरती रिच आहे, असांजो मुल्क माशाल्लाह मालामाल आहे सभिनी शयुनि खां। तो नौजवान इलाही क़ाबिल आहिनि, टैलेंटेड आहिनि ऐं अहिड़े क़िस्म जूं एक्टिविटियूं आहिनि जिन में इंटरेक्टिव हिकिड़े सेशन थियनि था, डिस्कशन ॾाढा सुठा थिया आहिनि। मेले हिन मेले जी ख़ूबसूरती आहे ई आहे त डिफरेंट एॾियूं शयूं ज़बरदस्त शयूं आहिनि जेको तव्हांखे जेको मूड हुजे तव्हांखे उहा शइ मिलंदी। तव्हां जेकॾहिं कुझु कोन कयो खाइणु आयो त खाओ पीओ, चइनि माण्हू सां मिली हलिया वञो, त इहा सुठी आहे। मेले में थींदो ई आहे त हीअ वन ऑफ द आई थिंक यूनिक मेलो जेको किथे बि कोन थो थिए, हीअ हिते ई पियो थिए, जंहिंमें इन कॉन्सेप्ट सां मां सम्झा अॻ में मेलो कॾहिं कोन थियो आहे। त उहा जेकी कोशिशि कई आहे उहा केतिरी कामयाबु थी आहे, उहा आवाम वधीक पाण ॿुधाए थो, उनजो सुठो रिस्पॉन्स आहे, असांखे ख़ुशी थिए थी त अहिड़े क़िस्म जो जेको रिस्पॉन्स मिले थो उन में अञा उत्साह वधे थो। जीअं तव्हां ॾिठो हैदराबाद में सिंध सूफ़ी मेलो थियो, जंहिंमें असां आवाम सां माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कयोसीं। जे सिंध सूफ़ी मेलो 6, 7 ऐं 8 डिसंबर में थियो, जिन असां फ़नकारनि सां ॻाल्हि ॿोल कयोसीं, जिते हिते घणा आयल सिंध यूनिवर्सिटी जा स्टूडेंट, प्रोफेसर ऐं लेक्चरार उन्हनि सां बि ॻाल्हि करे सघो था। कैमरामैन महबूब अली जमाली सां गॾु रिपोर्टर मज़हर अली जमाली, सोच टीवी हैदराबाद। जी मां सिंध सिंधू अची सजाई दोस्तों जो अमड़ खीर मनाई। सब्सक्राइब कयो अमांजे पंहिंजो चैनल सोच टीवी खे ऐं बेल आइकन खे दबाइण कॾहिं भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.